एंटोन चेखोव ऐं कहाणी ॿुधाइण जो फ़न। 19वीं ऐं 20वीं सदी दौरान रूसी अदब समूरी दुनिया ते राज कयो। दोस्तोवस्की, टॉल्स्टॉय, ग्रेगोरोविच ऐं ॿिया केतिरा ई अदीब हुआ जिन जो तख़लीक़ कयल अदब न रुगो रूस पर समूरी दुनिया जे पढ़ंदड़नि में मशहूरु थियो। जॾहिं दोस्तोवस्की 23 सालनि जो हो ऐं हुन जो पहिरियों नाविल छपिजी चुको हो त ग्रेगोरोविच खेसि हिमथायो हो ऐं उन जे 40 सालनि खां पोइ सन 1886 में पोड़े ग्रेगोरोविच खे एंतोन चेखोनोव नाले हिकु नौजवान जो लिखियलु तंज़ ऐं मज़ाह सां भरपूर खाको पढ़ण लाइ मिलियो ऐं हुन उन हमरा जी ॻोल्हा शुरू कई ऐं ईअं 19वीं सदी जे आख़िरी वॾे रूसी कहाणीकार चेखोव खे दुनिया अॻियां आंदो। ग्रेगोरोविच चेखोव जे नाले हिकु ख़तु लिखियो जंहिंमें हुन खे छंड पटींदे चयाईं त हुन संदसि लिखणियुनि खे संजीदगी सां छो न वरितो ऐं फ़र्ज़ी नाले पुठियां छो लिकंदो रहियो। एॾे वॾे अदबी माण्हू पारां लिखियलु उहो ख़तु पढ़ी चेखोव वाइड़ो थी वियो ऐं खेसि माफ़ीनामो मार्च 1886 जो हिकु ख़तु लिखंदे खेसि ॿुधायो त हू यानी चेखोव गुज़िरियल 5 सालनि खां अख़बारनि जी ऑफ़िसनि जा चकर हणंदो रहियो ऐं हर भेरे संदसि लिखणी उहो चई त उन में दम न आहे रद्द कई वेंदी हुई। वधीक लिखे थो त हिकु त उहो कारण आहे, ॿियो त मां पेशे जे हवाले सां हिकु डॉक्टर आहियां ऐं उन जी पढ़ाई में कननि ताईं ॿुॾल आहियां। चेखोव उन ख़त में ॼाणायो, पर उन ख़त में चेखोव ख़ातिरी ॾींदे लिखियो त जेको थियो सो थियो, हाणे खेसि रोशन मुस्तक़बिल जी उमेदु आहे ऐं अञा बि संदसि उमिरि 26 साल मस आहे। कुझु अरसे में चेखोव पंहिंजे हवाले सां जेको ख़त में लिखियो आहे उहो करे बि ॾेखारियो ऐं हुन कहाणी लिखण जो अहिड़ो निरालो तरीक़ो पंहिंजायो जो उन दौर जा लेखक ऐं पढ़ंदड़ संदसि उन निराले ऐं असूल खे बयानु करण जे अंदाज़ ते रश्क करण लॻा। चेखोव न रुगो बयान जे अंदाज़ में नवाण आंदी, पर हुन सियासी ऐं समाजी असर खे रद्द कंदे मौज़ूअनि में बि नवाण आंदी। हुन लाइ टॉल्स्टॉय चयो, चेखोव गैर मामूली फ़नकार आहे। हुन कहाणी लिखण जा नित नवां तरीक़ा ॻोल्हे लधा आहिनि। उहे तरीक़ा ऐं अंदाज़ मूं अॻु कॾहिं बि किथे न ॾिठा आहिनि। संदसि कहाणियुनि ते नज़र विझिजे त उन्हनि में बैट, क्लार्क जो मौत, शिकारी, ॾोही, ईस्टर वारी राति, वनका, एंतोता ऐं पा खेदा वग़ैरह पढ़ंदड़नि वटि ख़ूब साराहियूं वयूं। जेतोणीकि चेखोव जूं कहाणियूं आम पढ़ंदड़नि वटि मक़बूल थी रहियूं हुयूं, पर उन दौर जे नक़ादनि वटि उहे ई कहाणियूं क़बूल न थिए पयूं। उन दौर में लिखणियुनि जी छंड छाण सियासी वाबस्तगी ऐं समाजी हक़ीक़त निगारी वारनि बेमाना उसूलनि ते कई वेंदी हुई। उन्हनि नक़ादनि वटि कहाणी या अदब रुगो उहो हो जंहिंमें सियासी ऐं समाजी पैगाम हुजे ऐं चेखोव खे अदब बराए ज़िंदगी तख़लीक़ करण बदिरां अदब बराए अदब तख़लीक़ करण वारो लेखक सॼो वियो। अहिड़ा तरक़ी पसंद नक़ाद अञा बि पाण वटि सिंधी अदब में आम जाम मिलनि था ऐं हर लिखणी खे सियासी पैगाम ऐं समाजी हक़ीक़त निगारी वारी कसोटी ते परखण जी कोशिशि कनि था ऐं जिन खे सियासी पैगाम बि वरी रुगो कम्यूनिस्ट पधरनामे वारो ई घुरिजे। अहिड़नि नक़ादनि खे मज़ाक में जवाबु ॾींदे चेखोव लिखियो, मां सियासत, मज़हब ऐं फ़लसफ़े जे हवाले सां का गहरी नज़र नथो रखां। उन हवाले सां हर महीने मुंहिंजो नज़रियो मटिजंदो रहंदो आहे। मुंहिंजे लाइ आर्टिस्टिक एक्सप्रेशन जी वधीक अहमियत आहे। मुंहिंजे लाइ इंसानी जिस्म, सिहत, ॾाह, प्यार हर क़िस्म जी तशदुद खां आज़ादी ई सभिनी खां मुक़दस शयूं आहिनि। सन 1886 ईस्वी जे मई में चेखोव संदसि वॾे भाउ अलेक्सेंडर, जेको पाण बि हिकु लेखक हो पर चेखोव जेतिरी मशहूरी न माणे सघियो, खे ख़तु लिखियो जंहिंमें हुन कामयाबु कहाणी लाइ 6 नुक़्ता ॿुधाया। उहे 6 नुक़्ता हिन रीति आहिनि। पहिरियों,
कहाणी में अजाई सियासी समाजी या मुआशी नारेबाज़ी न हुजणु घुरिजे। जिथे ज़रूरत हुजे उते ॾिजे, बाक़ी कहाणी में नारा टुंबे उनखे अजाई डेग न ॾिजे। ॿ, कहाणी पूरी तरह गैर जानिबदार थी लिखिजे। हिकु लेखक खे कंहिंजो पासो खणण बदिरां गैर जानिबी शयुनि खे बयानु करणु घुरिजे। टे, किरदार निगारी ऐं मंज़र निगारी सच ते आधारियल हुजनि, जेको जीअं आहे उनखे ईअं ई ॾेखारिजे। 4, शयुनि खे बयानु करण महिल डेग न करणु घुरिजे ऐं घटि लफ़्ज़नि में ॻाल्हि खे बयानु कजे। 5, कहाणी में लेखक सख़्तु क़दम खणण लाइ तयारु हुजे ऐं अंदाज़ निज पिज हुजे। 6, कंहिंजी भोगना जो अहसासु हुजणु बि लेखक लाइ ज़रूरी आहे। उहो चेकोफ ई हो जंहिं न रुगो कहाणी पर लेखक जो बि हिकु अलॻि नओं तसवुरु ॾिनो। उर्दू ॿोली जे जग मशहूरु कहाणीकार सआदत हसन मंटो जी लिखड़ियुनि ते बि चेकोफ जो असरु हो ऐं ईअं ई दुनिया में केतिरा ई कहाणीकार आहिनि जिन जी कहाणियुनि ते हिन अज़ीम कहाणीकार जो असरु रहियो आहे।